ओम शांति। हाणे असां 2 मिंट बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा बुद्धि जे विच में वेठी आहियां। निराकार बाप खे यादि करे मां कोई बि ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾियो। हाणे असां बाबा जा महावाक्य था ॿुधूं। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मपितम द्वारा सेवनता मिठे मिठे ॿार निराकार परमपिता परमात्मा वास्ते हाणे बाबा ब्रह्मतन द्वारा असांखे ज्ञान ॾियणु आहिनि। बाबा चवनि था की हाणे पंहिंजे असली घर खे यादि करो। पहिरियों त असां केरु आहियूं? आत्मा। असां आत्माउनि जो असली घर आहे निराकार परम धाम, जाते असां आत्माऊं निराकार रूप में रहंदियूं आहियूं। जॾहिं असां परम धाम में रहंदा आहियूं त उन समय आत्मा शांत स्वरूप शुद्ध आत्मा हूंदी। जॾहिं आत्मा मथां खां हेठि ईंदी आहे, शरीर वठंदी आहे न, त उहा कर्म क्षेत्र में ईंदे पाठ वॼाईंदे वॼाईंदे सत्य त्रेता में त वरी बि शांति सां पाठ वॼाईंदी। हिन समय आत्मा को द्वापर कलयुग खां आत्मा जो जेको पाठ वॼाइण जो सिस्टम थी वियो न, उहो अशांति वारो। सत्य त्रेता में शांत सुख ऐं शांति सां पाठ वॼाईंदी। द्वापर कलयुग में विकारनि जे कारण आत्मा अशांत थींदी। हिन समय सभी आत्मायूं छा आहिनि? अशांत थी वियूं। सभिनि आत्माउनि जो मन अशांत थी वियो आहे। छो? छो जे मन में ॾाढा वीचार हलंदा रहंदा आहिनि न, त आत्मा अशांत थी वेंदी आहे। पोइ आत्मा शरीर जे मुख सां उल्टो सिधो ॻाल्हाइण लॻी। त बाबा चए थो की हिन करे हिन दुनिया में सभिनि आत्माउनि खे छा खपे? शांति खपे। मन खे शांत करण जे लाइ परमात्मा जी यादि ज़रूरी आहे। जॾहिं बि असांजो मन अशांत थी वेंदो न, मन में ॾाढा सारा वीचार हलंदा रहंदा आहिनि। ॻाल्हियूं दुनिया में अहिड़ियूं थींदियूं आहिनि जीवन में, त मन में ॾाढी ॻाल्हियूं हलंदी रहंदियूं आहिनि। त असांजो मन अशांत थी वियो। त मन खे शांत करण जी शक्ति कंहिं वटि आहे? परमात्मा वटि। त असां जीअं जीअं पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदासीं, परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं, त उहो असांजो मन शांत थी वेंदो परमात्मा जी शक्ति सां। बाबा चए थो की हाणे सभिनि ॻाल्हियुनि जो उपाय छा आहे? छो मन अशांत छो थींदो? मन में ज्यादा ॻाल्हियूं छो हलंदियूं आहिनि? छो जो हिसाब किताब आहे न, असांजो जेको हिक ॿिए आत्माउनि सां जो हिसाब किताब हूंदो आहे न, उहो आत्मा कीअं चुकतो करे? कीअं न कीअं रीति त चुकतो करणो ई पवंदो। असां चवंदा इहो असां सां ईअं छो थो करे, इहो असां सां ईअं छो थो करे, लेकिन हिसाब किताब काॾे वञे? लेकिन जो बि हिसाब किताब आहे, लेकिन उहो चुकतो करण जी शक्ति कंहिं वटि आहे? परमात्मा। इन करे त बाबा चईंदा माण्हू हिन समय भॻवान खे यादि त करे थो, लेकिन सम्झ सां नथो यादि करे न। त इहो ॾिसो, हिकु भॻवान वटि शक्ति आहे असांजे मन खे शांत करण जी, लेकिन भॻवान बि असांजे मन खे कीअं शांत करे सघंदो आहे? जॾहिं असां हुनखे हुन रूप सां यादि करूं। भई असां आत्माउनि जो पीउ परमात्मा निराकार असांजो बाप आहे, देहधारी जे रूप में न यादि करूं। सभी माण्हू, सभी देवी देवता, धर्म स्थापक, हर धर्म जेको बि जंहिं बि स्थापन कयो आहे दुनिया में, जेका बि देहधारी माण्हू आहिनि न दुनिया में, जो वॾा ठही वेठा आहिनि हिन दुनिया में, तो सभी हुन निराकार परमात्मा खां ई शक्ति वठंदा आहिनि। त हाणे असांखे बि हुन निराकार परमात्मा खे ई यादि करणो, तॾहिं असांजो मन शांति थींदो, असांजी आत्मा जो हिसाब किताब चुकतो थींदो। बाबा चए थो कोई बि अहिड़ो कर्म न थिए हाणे की असांखे भुगतणो पए। हाणे हिन चीची दुनिया में रही करे कोई कामना ई न रखणी,
की हाणे असांजे लाइ बाबा नई दुनिया ठाहिण आहियो। केतिरो थी सघे पंहिंजे घर शांती धाम, मां काथां जी रहण वारी आहियां, हुन निराकार दुनिया जी हुन घर खे यादि करो और सुखधाम खे यादि करो, सतयुगी नई दुनिया खे यादि करो, जिते असां आत्मायूं ॾाढी सुखी हुयासीं, ॾाढी शांती सां जीवन जींदा हुआसीं। बाबा चए थो कि हाणे जहिड़ो बि समय अशांति जो, लेकिन अशांत जो समय बि असां शांत रहूं, हुनजे लाइ छा करणो पवंदो? ख़ुदि खे बार बार यादि रखो कि मां शांत आत्मा आहियां, शांति जे सागर बाप जी संतान आहियां, शांती धाम मुंहिंजो घर आहे। मां शांत आत्मा काथां जी रहण वारी आहियां, हुन शांती धाम परम धाम जी रहण वारी। बाबा चए थो कि तव्हां आत्मायूं निराकार, मां बि निराकार। आत्मा बि हिकु बिंदी आहे जो प्रकृति जे विच में रहंदी आहे। आत्मा बिंदी जो प्रकृति जे विच में रहंदी आहे, वो चमकदो अजब सितारो आहे। आत्मा जी ही ॻाल्हियूं बाबा ॿुधाईंदो। ये पहिरियों निश्चय करणो खपे कि असांजो निराकार बाप असांखे हाणे पढ़ाइण आयो आहे। असांजो निराकार बाप असां आत्माउनि खे शिक्षा ॾियण आयो। असांजो निराकार बाप असां आत्माउनि खे वरी खां स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहे ॾियण आयो। बाबा चए थो सदा यादि रखो, अहम आत्मा ऐं मुंहिंजो इहो शरीर, मुंहिंजे आत्मा जो बाप शिव, परम पिता परमात्मा शिव, जो परे ते परे रहण वारो, उहो ही हिन मनुष्य सृष्टि खे शिक्षा बि ॾेई सघंदो। सर्व आत्माउनि जो बाप, सर्व जो सदगति दाता, हे मुंहिंजो आत्मा जो बाप। असां आत्माउनि जे बाप परम पिता परमात्मा खे पंहिंजो शरीर आहे। बाक़ी हर हिकु आत्मा खे पंहिंजो पंहिंजो शरीर आहे। परमात्मा जो हिकु ही नाम आहे शिव, ऐं परमात्मा आहे बि हिकु ही। ॿी कोई बि आत्मा मथे न रहंदी सदा जे लाइ। परमात्मा बि सदा जे लाइ मथे न रहंदो आहे, लेकिन हिकु परमात्मा शिव ई आहे जो मथां खां हेठि लहींदो आहे त पंहिंजो शरीर न वठंदो, कॾहिं बि गर्भ में न ईंदो। बाक़ी सभी आत्मायूं गर्भ में ईंदियूं आहिनि। बाप चए थो हाणे मां हिन ब्रह्मा जे तन में अची करे तव्हां आत्माउनि खे वरी खां अशांत खां शांत करण आहियो। बाप चए थो कि हाणे तव्हां देह अभिमानी थी विया आहियो न, हाणे देही अभिमानी ठहो। जेतिरो जेतिरो देही अभिमानी थींदो न, ओतिरो ओतिरो तव्हां आत्मा शांत थी वेंदो। जेतिरी असां आत्मायूं पंहिंजे पाण खे सम्झी करे, आत्मा सम्झी करे कर्म क्षेत्र में कर्म कंदासीं न, ओतिरो ओतिरो असां आत्मायूं शांति थींदा वेंदासीं। बाप चईंदो आहे गृहस्थ व्यवहार में, गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए हिकु बाप खे यादि करो। ये कोई साधारण मनुष्य नथो चए, ये त वॾो वॾो बाबा असांखे परम धाम मां अची करे ये ॻाल्हियूं ॿुधाए थो कि मां आत्मा, तव्हां आत्मा, परमात्मा, तव्हां आत्माउनि जो बाप आहियां। जो तव्हां मूंखे सॾु बि करो न घड़ी घड़ी, पर कहिड़े बि नाम रूप सां सॾु था करूं, लेकिन सॾु कंहिंखे था करूं? भगवान खे त सॾु करो न। दुनिया में ॾिसो माण्हू अलॻि अलॻि नाम रूप सां भगवान खे यादि थो करे, लेकिन त बि मुख सां छा निकिरंदो आहे? भगवान शब्द न, भगवान शब्द निकिरंदो आहे। हाणे बाबा चए थो कि जेतिरो मूंखे यादि कंदो त तव्हांजी आत्मा जा पापनि सां तव्हां आत्मायूं मुक्त थींदा वेंदो। ये शरीर त हाणे थोरो समय जे लाइ असां आत्मा शरीर में आहियूं, त असां आत्मायूं जॾहिं पावन थी वेंदासीं त असां नई सुठी दुनिया में हलंदासीं। हाणे पंहिंजी आत्मिक स्थिति खे शक्तिशाली ठाहिणो,
ताकि असां दुनिया में कोई भी परिस्थिति अचे थी जीवन में त उनखे पार करे सघूं, परेशानियुनि सां मुक्त थी सघूं। पंहिंजी चहिरे ऐं चलन अहिड़ी हुजणी खपे सदा ख़ुशि, कोई भी ॻाल्हि जो दुख परेशानी न हुजणी खपे। छो कि पतो आहे न असां सुखनि जे सागर बाग जी संतान आहियूं, ख़ुशियुनि जे सागर बाग जी संतान आहियूं। सभु फिक्रातियूं सभु टेंशनियूं बाबा खे ॾेई करे असांखे सदा ख़ुशि रहणो। जीवन में परिस्थितियुनि सां ॻाल्हियुनि सां कॾहिं बि ठिकणो न आहे। बाप चए थो हिकु मुंहिंजो संग जोड़ो पंहिंजो बुद्धि जो, बुद्धि सां असांखे सदा परमात्मा खे मन बुद्धि सां यादि करिणो ऐं कर्म करिणो। हाणे असांखे वञिणो आहे पंहिंजे घर परम धाम, पोइ असां ईंदासीं नई सुठी दुनिया में। बाबा असांखे अची करे ख़ुशख़बरी थो ॿुधाए कि हाणे सम्झो दुखनि जा ॾींहं ख़तमु थी, हाणे असां सुख जे ॾींहं सुख जी दुनिया में वञण वारा आहियूं। सुख जी दुनिया में ख़ुशियुनि वारी दुनिया में वञण वारा आहियूं त हुनजे लाइ सुख जा ख़ुशियुनि जा संस्कार हाणे ई भरणा पवंदा। तो हाणे दुख ॾियो न दुख वठो। दुखी थियण बि पाप आहे। अगरि असां उल्टी सुठियूं ॻाल्हियूं सोचे करे दुखी था थींदा रहो न त इहो बि ग़लति आहे। दुख ॾियणो बि न आहे, दुख वठणो बि न आहे। पतितनि जो संग न करणो आहे, हिकु बाप खे यादि करे हलणो। सर्व जो मालिक थियण बाबा चए थो स्वर्ग में वञण जे लाइ हाणे हिननि विकार बुराइनि खे छॾो, विकारनि खे छॾो ऐं असां जेतिरो जीवन में सभिनि खे माफ़ कंदा रहंदासीं न, भई हिकु त माफ़ करणु ऐं ॿियो माफ़ी मांगणु। हिन समय जो सृष्टि ते समय थो हले न, हिन सृष्टि ते इहो समय जेको हले थो न, हिन समय सभिनि खां अगरि तव्हांखे मन जी शांती या कहिड़े बि दुख परेशानी सां मुक्ति खपे, छो हिन समय न सभी पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब सां चिकु कनि त हिन समय सभिनि खां सुठो उपाय सदा ख़ुशि रहण जो छा आहे? माफ़ करो, माफ़ी मांगो, छुटी। भई कोई बि कोई ग़लती करे थो, तव्हां ॾिसो था ॿार या घर में जो बि माण्हू आहे या तव्हां सां कोई बि कुझु ग़लति करे थो न, हुनखे हुन समय माफ़ करिजो। ऐं उहो माफ़ करण जी शक्ति परमात्मा खे यादि करण सां ई। परमात्मा खे यादि करे जो बि ॻाल्हि थिए थी न तुरंत हुनखे माफ़ करे छॾियो। अगरि असां सां कोई ग़लती थी थिए त परमात्मा खे यादि करे माफ़ी मांगे छॾियो त ॾिसो तव्हां सदा हल्का रहंदव, ख़ुशि रहंदव। छो जो माण्हू दुखी तॾहिं थींदो आहे जॾहिं हिसाब किताब चढ़ंदो आहे। भई असां भल माण्हुनि खे चऊं था कि असांजी त ठहींदी न आहे, असां हिक ॿिए जो मुंहुं न ॾिसंदा आहियूं, लेकिन मन में त हले थो न वीचार। तव्हां देह सां नथा मिलो, देह जॾहिं साम्हूं ॾिसो था नथा मिलो, नथा ॻाल्हायो, लेकिन एतिरो असां में हुजणो खपे कि मन में बि न सोचो। उहो कॾहिं थींदो जॾहिं असां मन ई मन में सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं सोचंदासीं। असां सोचूं कि न मां त सोचदी ई न आहियां, लेकिन अगरि असां सोचूं कि असां त सोचदा ई न आहियूं अहिड़ी ॻाल्हियुनि खे त असांजो व्यवहार ॾाढो मिठो हुजिणो। जेको माण्हू फालतू न सोचंदो आहे न, उल्टो सुठो न सोचंदो आहे, हुनजो व्यवहार ॾाढो सुठो हूंदो। जॾहिं उहो ॻाल्हियुनि खे भुलिजी वेंदो आहे, उहो सदा सुठो सुठो ॻाल्हियूं सोचंदो रहंदो आहे परमात्मा सां गॾु। भॻवानु त कॾहिं बि कंहिंसां बुरो न कंदो आहे। भॻवान खे माण्हू केॾियूं ॻाल्हियूं था ॾियनि। भॻवान तूं कण कण में आहे, दुख सुख तूं ई थो ॾेई, सभु परमात्मा जे लाइ ग़लति ॻाल्हियूं था चऊं न। परमात्मा खे कण कण में चई छॾियो आहे, कुते ॿिली में चई छॾियो आहे। त बाबा चए थो ॾिस मां कॾहिं बुरो मञियो त असांखे बि कहिड़ी बि ॻाल्हि में बुरो न मञिणो, सदा माफ़ करिणो ऐं माफ़ी मांगणी। ऐं ॿी ॻाल्हि आहे शुभ भावना शुभकामना, सदा हिक ॿिए जे लाइ सुठो सोचो, सुठो करो।
ॾिसो अगरि तव्हां सुठो सोचो सुठो कंदो न त तव्हांजो मन हल्को थी वेंदो ऐं मन हल्को थी वेंदो थोरा ख़ुशी जीअं सुठी ॻाल्हियूं सोचो त असांजो सर बि भारी न थींदो सर भारी न थींदो त असांजो शरीर बि ठीक रीति कमु कंदो त ऑटोमेटिकली ख़ुशी अची वेंदी न भई दुनिया में माण्हू हिकु त पंहिंजे शरीर सां परेशान आहे ॿियो मन सां परेशान आहे अगरि मन सदा सुठो सोचंदो त शरीर बि सुठो हलंदो ऑटोमेटिकली जीवन में सुख ऐं ख़ुशियूं अची वई न त बाबा चए थो हाणे हीअं करो सदा शुभकामना हाणे इहे दुख जी दुनिया बदिलण लाइ मां आहियो हुन लाइ पहिरियों असांखे बदिलणो पवंदो ॾिस माण्हू चए थो की दुनिया में हीअं थियणो खपे इहो सुठो थियणो खपे हीअं लेकिन पहिरियों असां सुठा थियूं पहिरियों असां आत्माउनि जी सोच सुठी थिए असां सुठा थियूं हिन जो मतिलबु इहे न सुठा कपिड़ा पायो सुठो गाॾियुनि में घुमो या ईअं असां सुठा थियूं अर्थात असां आत्माउनि जो मन सदा स्वच्छ रहे कर्म सदा सुठा रहे हाणे बाप चए थो ॿार की मां ॾिसो मनुष्य मरंदो आहे त थींदो आहे स्वर्गवासी थी लेकिन स्वर्ग में त कोई वेंदो न आहे स्वर्ग में वञण जे लाइ त पहिरियों पढ़ाई करणी पवंदी हिन समय जो आत्मायूं मूंखे यादि करे मुंहिंजी पढ़ाई पढ़नि थियूं उहो ई स्वर्गवासी थी सघंदी आहे बाक़ी कोई बि स्वर्ग में वञी न सघंदो आहे बाबा चए थो बाबा सिर्फ़ु राय थो ॾे कि अंतिम जन्म गर्भग्रस्त में रहंदे पवित्र रहो हाणे इहे पुराणी दुनिया जो विनाश थियण वारो आहे सत्युग में त रावण था धिकार बुरायूं हूंदियूं ई न सत्युग में त रावण खे जलाईंदा बि न आहियूं मनुष्य चईंदा आहिनि कि रस्म अनादि हलंदा माण्हू चईंदा आहिनि भई शुरूआत सां ई माण्हू रावण खे जलाए थो त्योहार मल्हाए थो पर बाबा चए थो जीअं आत्मा सत्युग में त ॾिठो ई न आहे द्वापर खां ई आहिनि त हुननि जे लाइ त दुनिया तॾहिं खां शुरू थी न त इन करे इहे जो चइण वारा आहिनि न मतिलबु कि उहो द्वापर खां आहिनि बाबा चए थो इहे रावण खे जलाइण ॾीआ आदि त्योहार आदि सभु द्वापर खां शुरू थिए हाणे बाप चए थो ॾिसो माण्हू सूर्य खे पाणी था चवनि लेकिन तव्हां सोचियो अॼु असांजे घर में पाणी अचे थो कीअं थो अचे अॼु नदियुनि में पाणी आहे कीअं थो अचे सूर्य जे कारण ई त अचे थो सूर्य असांखे पाणी ॾींदो आहे कीअं ॾिसो सूर्य जी रोशनी जो आहे न उहो पाणी जे मथां जॾहिं पवंदी आहे त भाप ठहींदी आहे पोइ बादल ठहींदा आहिनि पोइ उहो ई शहरनि में बारिश थींदी आहे सूर्य जी किरणनि सां हुन सागर जेका बि समुद्र आहिनि हुतां पाणी न खेचे सूर्य जी किरणियूं त उहो बादल से ई असांजे शहर में बारिश न पए त पाणी हुन सागर ते ॾाढो परे परे आहे हाणे असांजे शहर जे पास में त सागर आहे न असां वटि पाणी कीअं अचे त इहे सूर्य ई पंहिंजी किरणनि सां भाप थो ठाहे ऐं बादल था ठहनि पोइ बादल असांजे शहरनि में पाणी थो बरसाए त माण्हू ॾिसो छा था करनि सूर्य ते पाणी था छॾनि हाणे सूर्य वटि पाणी वेंदो सम्झण वारी ॻाल्हि आहे न माण्हू सूर्य ते पाणी चईंदा आहिनि कि मां सूर्य खे पाणी थो चढ़ायां सूर्य त किथे एॾो मथे आहे ऐं असांजे पाणी सां छा उहो थधो थी वेंदो त बाबा चए थो ॾिसो मनुष्य जी मत छा थी वई आहे चांद खे चवनि था चांद खे अर्घ था चढ़ायूं अलाए छा छा चढ़ाईंदा रहंदा आहिनि पर चांद वटि पहुच त चांद खे छा ज़रूरत पई असांखे खीर वेही करे या अर्घ जी जो बि चढ़ाईंदा आहिनि सूर्य खे असांजो पाणी थोरी खपे त बाबा चए थो ॾिसो इहे सभु जॾहिं ॻाल्हियूं असां छॾंदासीं न ऐं यथार्थ परमात्मा ज्ञान सूर्य सच्चे परमात्मा खे जॾहिं असां यादि कंदासीं पंहिंजी खे आत्मा सम्झी निराकार परमात्मा खे हुन रूप में यादि कंदासीं त परमात्मा जी किरणनि सां असां आत्माउनि जा पाप भस्म थींदा असां पावन थींदासीं असांजी सभु मनोकामना पूरी थी वेंदी
भई चांद और सूर्य थोड़ी असांजी मनोकामना पूरी करे सघंदा। ये त सृष्टि हिकु रंगमंच आहे, मांडवो आहे, स्टेज आहे, ये पूरी सृष्टि। हिन सृष्टि रूपी स्टेज ते असां पाठ था वॼायूं, त भई स्टेज ते लाइट बि त हुजणी खपे न, त पाठ कीअं वॼाईंदासीं। त ये सूर्य चांद असांजी हिन सृष्टि रूपी स्टेज ते लाइट था ॾियनि। लाइट ॾियण वारो त हुनखे पाणी या कुझु थोरी खपे चढ़ाइण जे लाइ। ये ॻाल्हि हीअं, ये ॻाल्हि जेकी बाबा सम्झाए थो न, त सम्झी करे हाणे जीवन में परिवर्तन लाइ त ही असांजो बुद्धि योग परमात्मा सां जुड़ंदो। छोकी हाणे दुनिया में अनेक प्रकार जा रीति रस्म करनि था न माण्हू, त चवनि था की ये त शुरूआत खां था कनि। हाणे शुरूआत खां त न रावण खे जलाईंदा हुयासीं, न सूर्य खे पाणी चढ़ाईंदा हुयासीं, न चांद खे अर्घु ॾींदा हुयासीं। ये असांजे पति जी आयु लंबी करे छॾो, फलानो फलानो। ये सभु दुनिया वारनि पंहिंजी पंहिंजी रस्म अनुसार हलनि था, परंतु रस्म त कंहिं ठाती आहे? मनुष्य ई ठाती आहे। बाबा चए थो उमिरि वॾी करणी आहे त पंहिंजे खाइण पीअण ते ध्यानु ॾियो, पंहिंजे सुठा कर्म करो। ॿियो उमिरि अगरि वधाइणी आहे तो सदा श्वासोश्वास परमात्मा खे यादि करो। आत्मिक बल हुजणी खपे न। हिन समय माण्हू जी उमिरि नंढी छो आहे? हिकु त हिसाब किताब आहे न, भई हिन समय आत्माऊं जल्दी शरीर छो थी छॾनि। हिकु त हिसाब किताब आहे, भई जीअं आत्मा जो हितां हिसाब किताब पूरो थी वियो तव्हां वटां, हुनखे शरीर छॾे करे ॿियो जॻह पाठ वॼाइणो आहे। ॿियो हूंदो आहे की असांजे खाइण पीअण ते असां ध्यानु न ॾींदा आहियूं त बीमारी थींदी रहंदी आहे, त बीमारी जे कारण माण्हू शरीर थो छॾे। त बाबा चए थो लेकिन हिन सभिनि जो इलाज छा आहे? बाबा जी यादि। जेतिरो असां पंहिंजे खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं न, ओतिरो अगरि असांजी आत्मा खे अगरि हितां जो हिसाब किताब चुक्तो थी वियो, हाणे असांखे ॿियो जनम वठिणो आहे, लेकिन असां परमात्मा खे यादि था कंदा रहूं, यादि था कंदा रहूं, त असांजो उहो पाप कर्म कटिजी वेंदो आहे। मतिलबु अॻियां असांजो हिन ई शरीर में वेही करे असां अॻियां जो हिसाब किताब चुक्तो करे सघंदा आहियूं। असांखे शरीर छॾण जी दरकार आहे। ॿियो बाबा चए थो मुंहिंजी यादि में रहंदव, मूंखे यादि करे रोटी आदि खाईंदव त हुन में बि शक्ति वधंदी वेंदी आहे, त तुंहिंजो मन बि शांति थी वेंदो आहे, शरीर बि तंदुरुस्त थी वेंदो आहे। अच्छा मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग नमस्ते वरदान आहे। सर्वशक्तिवान सां गॾु ठही सर्व जे प्रति शुभ भावना रखण वारा चिंतन व चिंता मुक्त ठहूं। कई बार बाबा चवनि था कई बार चिंतन कंदा आहिनि, मतिलबु ज़्यादा सोचदा आहिनि कि फलानी जी बीमारी ठीक थी वञे, न मुंहिंजो धंधो ठीक थिए। ये भावना जो रहंदी आहे न हिक ॿिए जे लाइ माण्हू जी, उहा सुठी त हूंदी आहे, लेकिन बाबा चए थो तव्हांजी चाहना पूरी पूरी तॾहिं थींदी जॾहिं तव्हां स्वयं हल्का ठही करे बाबा खे यादि कंदो। भई असां चऊं फलानो ठीक थी वञे, हुनजी बीमारी ठीक थी वञे, असांजो धंधो सुठो हले, ये सोचदा रहो ये सोचदा रहो, लेकिन परमात्मा खे त यादि ई नथा करो न। ये सोच ठीकु आहे, सोच सुठी आहे, ये सोच तव्हां परमात्मा खे ॾेई छॾियो, पोइ तव्हां कंहिंखे यादि करो? परमात्मा। जीअं ॿार छा कंदा आहिनि, हिकु बार माउ पीउ खे चईंदा मूंखे ये चीज़ खपे, त उहो माउ पीउ खे चई छॾंदा भई मूंखे ये चीज़ खपे, त घड़ी घड़ी चईंदा त माउ पीउ चईंदो न तोखे चयो न हा ॾींदासीं, तूं हाल कर ॿियो त कमु कर। असांजे चए ॿियो असां जीअं चऊं था उहो कंदो त असां ॾींदा रहंदासीं,
ईअं ई भॻवान खे बि असां हिकु बार त अर्ज़ी डाले छॾी न, हिकु बार त हुनखे चई छॾियो असांखे चीज हिन जो इहो भलो थी वञे, इहो ठीकु थी वञे। पोइ असांजो फर्ज़ु आहे परमात्मा खे यादि करणु, बार बार हुन ॻाल्हि खे न यादि करणु। परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा में शक्ति भरो, असांजी आत्मा जे द्वारा बाबा ॿियनि में बि शक्ति भरो। हिन लाइ असांखे सदा मन बुद्धि सां परमात्मा खे यादि करणो। सभिनि जो कल्याण चाहींदा आहियो त हाणे असांखे सदा सभु चिंताउनि सां मुक्त थी करे परमात्मा खे यादि करणो पवंदो। चिंताउनि जो चिंतन न करो, तव्हां प्रभु चिंतन करो, प्रभु खे यादि करो, शिव बाबा परमात्मा खे यादि करो। स्लोगन आहे जो सब प्रश्ननि का पार रहंदो। भई जो मन में प्रश्न हूंदा आहिनि न, छो छा इहे छो थियो, ईअं छो कई, हाणे छा थींदो, वरी कॾहिं थींदो, केतिरे समय में थींदो, ये छो छा कॾहिं कीअं, ये मन में जेसि ताईं इहे प्रश्न रहंदा न, तव्हां जीवन में कॾहिं ख़ुशि न थी सघंदा। इन करे कहिड़ी बि ॻाल्हि जे लाइ तव्हांजे मन में प्रश्न अथव त उहे सभु प्रश्न परमात्मा खे ॾेई करे तव्हां सदा ख़ुशि रहो। अच्छा, ओम शांति।